सोशल मीडिया ते एक खबर गर्दिश पई करे त 5-6 ॾींहं पहिरियां मियां वाली जे अंदर एक ज़ालिम शख्स पंहिंजे धीउ खे जेका 7 ॾियारनि जी हुई मासूम उनखे 5 फायर करे मारे छॾियो। ज़ुल्म जी इंतहा, पंहिंजे जिगर जो टुकड़ो, पंहिंजी औलाद उन जे मथां गोली हणण में उन जा हथ बि न ॾकिया। उन जे सदमे में उन जी मां जीजल जंहिंजे वजूद मां उहा नंढड़ी नींदरड़ी आई, उहा औरत बि वेचारी तड़पी तड़पी दम धड़ीअ जे हवाले करे उहा गुज़ारे। अल्लाह ताला रहम फरमाए, असां मुसलमान सदाइण वारनि खे समझता फरमाए। असां मुसलमान तो सदायूं पिया पर कम काफ़रनि वारा उन खां वधी विया आहिनि। न्याणी अल्लाह जी नेमत अल्लाह ताला जे तरफ़ खां गोया के बाननि जे मथां रहमत आहे। असांजो मुआशरो अजीब ठही वियो आहे जो अगरि धीअ ॼाई त असां मुंहुं घोड़ाईंदासीं, पुट ॼायो त ख़ुशी कंदासीं। हालांकि धीअ ॾियण वारो पुट ॾियण वारो अल्लाह। इंसान जे हथ में, इंसान जे वस में का बि ॻाल्हि न आहे। जेको बि अख्तियार आहे मुंहिंजे करीम रब जे हथ में आहे। जंहिंखे वणे धीअ ॾे, जंहिंखे वणे पुट ॾे। ख़ुदा जे रज़ा जे मथां अगरि असीं राज़ी रहियासीं त ॿई जहान मुचारा थी पवंदा, असांखे का तबाही सही पवंदी कान का। सो हिन आयत करीम जे अंदर बे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अहिड़े क़िस्म जो बयान फरमायो आहे। छो त मां तव्हांजे साम्हूं जो बयान करण वारो आहियां धीअ जी अज़मत क़ुरान करीम जी रोशनी में ऐं हदीस जी रोशनी में। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिननि आयतुनि में छा इरशाद फरमायो। मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो तो मैं अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ला वजहुहु मुस्वद्दन व हुवा कज़ीम यतवारा मिनल कौमि मिन सूइ मा बुश्शिरा बिही अयुमसिकुहु अला हूनिन अम यदुस्सुहु फित्तुराब अला साअ मा यहकमून। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वइज़ा बुश्शिरा अहदुहुम। अल्लाह ताला उन दौर जे काफ़िरनि जो कम दस्यो त जॾहिं काफ़िरनि खे न्याणीअ जी ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई वइज़ा बुश्शिरा अहदुहुम बिल उन्सा, जॾहिं उन्हनि खे कंहिं न्याणी जी ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई ज़ल्ला वजहुहु मुस्वद्दन त उन्हनि जो मुंहुं कारो थी वेंदो हो, मुंहुं ख़राब कंदा, मुंहुं उन्हनि जो सड़ी वेंदो हो, उन्हनि जो बूथ ख़राब थी वेंदो हो। अल्लाह वहुवा कज़ीम, ऐं उहे गमज़दा थी पवंदा, परेशान थी पवंदा त यार धीअ छो ॼाई आहे,
पुट जमे हा मां त पुट जो ख्वाहिशमंद हुयुसि मूंखे त पुट जी ज़रूरत हुई मूंखे ख़ुदा ताला धी हरू भरू ॾेई छॾी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन काफ़िरनि जो बयान फरमायो आहे त जॾहिं उन्हनि खे धीअ जी ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई त उन्हनि जो मुंहुं फिरी वेंदो हो उन्हनि जो मुंहुं कारो थी वेंदो हुयो ऐं गमज़दा थी वेंदा हुया अल्लाह फरमायो यतवारा मिनल कौमे मिन सूइ मा बुश्शिर बिही अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त उहे उन ख़ुशख़बरीअ खे बुरो समझी करे पंहिंजे क़ौम खां लिकी वेंदा छुपी वेंदा छा कंदा छुपी वेंदा माना जॾहिं उन काफ़िरनि जे घर हमल थींदो हो उन्हनि जे घर वारनि खे जॾहिं पेट थींदो हो त उहे ख़ामोश रहंदा सोचींदा पिया त पुट ॼमे या धीउ ॼमे अगरि पुट ॼमंदो हुयनि त ख़ुशियूं कंदा अगरि धीउ ॼमंदी हुयनि त मुंहुं ख़राबु थी वेंदो हुयनि मुंहुं कारो थी वेंदो हुयनि इनखे बुरो सम्झंदा हुआ ऐं धीउ ॼाई त पंहिंजे क़ौम खां लिकी वेंदा जंग वञी वसाईंदा साइड ते थी वेंदा यार असांजी ज़िल्लत आहे मुंहिंजे घर धीउ ॼाई आहे पंहिंजे क़ौम खां परे हलिया वेंदा ऐं सोचींदा छा सोचींदा सोचींदा त इन न्याणी जो ॼाई आहे त इनखे रखां या न रखां त इनखे तकलीफ़ में रखां इनखे मां मुसीबतुनि में मुब्तला कयां इनखे तकलीफ़ूं ॾियां अम यदुस्सुहु फित्तुराब जेकर उन्हनि जी जान बख्शां त ज़िंदगी तकलीफ़ में गुज़ारे अगर उनखे जान न बख्शां त उनखे जेरे जो जेरो क़ब्र जे हवाले करे छॾियां एडो उन्हनि जी ग़लत सोच हुई जो उहे पंहिंजे न्याणियुनि खे अगरि रखंदा हुआ त तकलीफ़ क़ुरान थो फरमाए त तकलीफ़ में रखंदा हुआ पर जेकॾहिं उहे न रखणु पसंदि कंदा त जेरे जो जेरी न्याणीअ खे खट घणी पूरे छॾींदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो अला साअ मा यहकुमून अल्लाह ताला आख़िर में फ़ैसिलो फरमायो छा अल्लाह तो फरमाए त केॾो बुरो फ़ैसिलो कंदा केॾो ख़राब फ़ैसिलो कंदा केॾी बेकार जी सोच हुई जो पंहिंजे जिगर जे टुकड़े खे पंहिंजे न्याणीअ खे हथनि सां तकलीफ़ ॾींदा हथनि सां उन जेरे जो जेरी खे क़ब्र जे हवाले कंदा इहो उन्हनि जो भलो फ़ैसिलो कोन हुयो उन्हनि जो बुरो फ़ैसिलो हुयो बुरो इहा इन आयत करीम जो तर्जुमो लफ़्ज़ी जेको मां तव्हांजे साम्हूं बयान कयो अल्लाह ताला उन काफ़िरनि जो बयान फरमायो उन्हनि मुशरिकनि जो बयान फरमायो पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि त उन दौर में जिहालत जे ज़माने में अहिड़ा काफ़िर हुया जो अगरि उनखे धीअ जी ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी हुई त उन्हनि जो मुंहुं ख़राबु थी वेंदो हुयो अगरि उनखे पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी त ख़ुशि थींदा ॾाढो हींअर मूंखे अल्लाह ताला पुट ॾिनो आहे ऐं जेकॾहिं न्याणी ॼाई त पंहिंजे क़ौम खां जुदा थी वेंदा परे वञी वसाईंदा ऐं पोइ सोचींदा त न्याणीअ खे ज़िंदह छॾियां या मारियां ज़िंदह छॾींदा त वीचारी तकलीफ़ुनि में भई ज़िंदगी गुज़ारींदी जेकॾहिं ज़िंदह रखणु पसंदि न कंदा त जेब जो जेरी खे खॾ खड़ी करे छॾींदा ऐं अॼुकल्ह बि ॾिसो सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो न त मुस्लमान सॾाइण वारो उन शख़्स पंहिंजे जिगर जे टुकड़े खे हथनि सां मारे अल्लाह हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जे ख़िदमत में हिकिड़ो अरब आयो आहे हबीबन करीमन जी मजलिस लगी पई आहे सहाबा किराम वेठा आहिनि अबू बकर उमर उस्मान अली मुस्तफा जा आशिक वेठा आहिनि उहो ज़ारो कतार शख़्स रोए थो पियो हबीबन करीमन पुछा कई अथसि दे ख़बर छा जे करे रोई थो पियो कहिड़ी तोखे गिनती लॻी आहे कहिड़ो तोखे ॾुख पहुतो आहे जंहिंजे करे रोई थो पियो हुन अर्ज़ु कयो आहे या रसूलल्लाह ॿी त मूंखे का गिनती कान्हे का ॿियो त को ॾुख कोन पहुतो आहे हा मां पंहिंजे क़ौम जो सरदार हुयुसि अञा मुस्लमान कोन थियो हुयुसि पहिरियां मां पंहिंजे क़ौम जूं काफ़ी सारियूं न्याणियूं ज़िंदह
जिंदा दफन करायो हुयो। एकड़े दफे मुझे घर वाली के पेट होयो, मां बाहर पे सफर ते वयसे पंहिंजे घर वाली के चयुम त जेकरे पुट जमई त फलाणो नालो रखे जासे, मुंजी तलवार हवाले कजासे। जेकरे न्याणी जमई तो ते जो ते गुरो दे मारे चल जासे, छो त न्याणी जी असा के जरूरत आहे कान का। जरे मां सफर का मोटी आयो से घर वाली का पुछम तडे खबर तो के छा जायो हुयो। उन चयो त मुके मोल पुट जायो दफनाए छदे में। मां जो ठीक आ, पर उन मुझे घर वाली मुसा सच्ची कान कई हुई। मुके न्याणी जाई हुई, मुझे साहु उन जी परवरिश दींदी हुई। काफी त्यारा गुजरी विया, 2-3 साल गुजरी विया। हिकड़ो डी घर जो आयो से दिसां त हिकड़ी बाहया न्याणीया जेका मुझे घर जे संग ते घुमंदी पई वटे। मां पंहिंजे घर वारी का पुछो त कंहिंजी न्याणी आ? ॾाढी बाअखलाक आ, सुहिणे किरदार वारी आ, अखलाक सां थी मिले केर आ? त मुंहिंजे घर वारी चयो जेकॾहिं ग़लती माफ़ करी त ॿुधाया। चई हा माफ़ अथई ॿुधा। चई जॾहिं तूं सफ़र ते वेहे न त पुठियां या न्याणी जाई मूंखे डपो त मतां तूं हुनखे मारी, मां अपने मां वटि छॾे आयसि। हाणे केॾी बाहया थी आ, बा किरदार थी आ, बा अखलाक थी आ। उन शख्स के रसूल जॾहिं न मुंहिंजे घर वारी मूंखे ॿुधायो त तुंहिंजी न्याणी आ, मुंहिंजे दिल में दुश्मनी वारी बाहि भड़को कादो, नफ़रत वारी बाहि भड़को कादो। दिल जो दिल में चयम त हिनखे ज़िंदा कोन छॾींदुसि, हिनखे हिते ई मारे छॾींदुसि। तकब्बुर, गुरूर। पोइ 2-3 ॾींहं गुज़रंदा विया। हिक ॾींहुं पंहिंजे घर वारी खे चयमि त मुंहिंजे न्याणीअ खे सुठा कपिड़ा पाराए त नानाणा घुमाए चयोसि। मुंहिंजी घर वारी ख़ुशि थी, न्याणीअ खे सुठा कपिड़ा पाराए ऐं मुंहिंजे हवाले कई। मां घरां रसी बि खई, ओदर बि खई। न्याणी पुठ ते आ, मां पुठियां वेठो आहियां। कचहरी कंदी थी हले। वींदे वींदे रस्ते में मां जॾहिं झंग जो रस्तो अख्तियार कयो आ, न्याणी चयो बाबा हितां त नानाणा न आहिनि, नाने वारा त हिन रस्ते सां आहिनि। मां चयो छोकिरी ख़ामोश, अॼु तुंहिंजे मौत जो ॾिहाड़ो आहे। जॾहिं मां न्याणी खे इहा ॻाल्हि कई त अखियुनि में पाणी वही आयुसि, रोए थी, आजियूं नेज़ारियूं थी करे बाबा तुंहिंजे घर में न रहंदसि, ॿाहिरि हली वेंदसि, मूंखे जान बख़्शे ॾे। पर जीअं उहो मूंखे मिनतूं पई करे, जीअं मूंखे आजियूं नेज़ारियूं पई करे, तीअं मुंहिंजे दिलि में बाहि भड़कंदी पई वञे, मुंहिंजे दिलि में बुग़्ज़ जी बाहि वधंदी पई वञे। झंग में अची करे मां कोडर सां खंड खणणु शुरू कई आहे। न्याणीअ जा हथ पेर रसीअ सां छिके ॿधी छॾिया अथमि, उहो उते पई रोए, मां खंड खणंदो रहियो आहियां। बिलाख़िर पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां उन खंड में पूरे छॾियो अथमि। उहा मूंखे ई सॾे पई, मूंखे ई सॾड़ा करे चए बाबा मूंखे न दफ़न कर, मूंखे न मार, मूंखे जान बख़्शे। पर जीअं उहा मूंखे सॾ पई करे तीअं मुंहिंजे अंदरि दुश्मनी जी बाहि वधंदी पई वञे। या रसूल अल्लाह, मां उन न्याणीअ खे जेरे ई दफ़न करे छॾियो आहे। पर जॾहिं मां इस्लाम आंदो आहे त मूंखे उन न्याणीअ जा सद वाक़ा ज़हन में निंड ई नथा करणु ॾियनि। मूंखे ॿुधायो त मूंखे ख़ुदा माफ़ कंदो या न। जॾहिं उन शख़्स इहा ॻाल्हि ॿुधाई त हुज़ूर जी ज़ात बाबरकात जे अखियुनि में पाणी अचे, पूरी मजलिस रोअण लॻी त ज़ालिम तुंहिंजा हथ न ॾकिया, पंहिंजे जिगर जे टुकड़े खे पाण दफ़न पे कये। अमीर उमर तलवार खई त ख़ामोश। हज़ूर करीम फरमाइस इनखे छॾे ॾे, छो त हिन जा जे गुनाह हुया इस्लाम खां पहिरियां, हाणे इस्लाम आंदो आहे, तौबा कई अथई, अल्लाह ताला हिनखे बख़्शे। ख़ुदा जो महिरबान। पर ॻाल्हि करण जो मक़सदु छा त उन्हनि वारो कमु साॻियो असां में जेको आहे या न, उहे काफ़िर हा ज़िंदा न्याणियुनि खे दफ़न कंदा, असां वरी ज़िंदा अॼु जा मुस्लमान। अल्लाह से रहम फरमाए। मुस्लिम शरीफ़ जे अंदर हदीस आहे, हज़रत अनस बिन हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा मुझे महबूब मुस्तफ़ा जी घर वारी आहे, उहा थी फरमाए त मुंहिंजे घर में हिकु मिस्कीन औरत आहे। केरु आई?
गरीब हुई मिस्कीन हुई उहा आई ऐं ॿ न्याणियूं हुन जे हथनि में हुई हिकिड़े हथनि ॿिए हथनि मुंहिंजे घर आई अम्मा साइण मिस्कीनी हालात जो हुजे ई त अम्मा आयशा सिद्दीका भी फरमाए तो मां उनखे 3 कतल जूं गड़ियूं ॾिनियूं खजूर जूं 3 गड़ियूं उन हिकिड़ी गड़ी हिक न्याणी खे ॾिनी ॿी गड़ी ॿी न्याणी खे ॾिनी टी पाण पई खाए त हिकिड़ी न्याणी चयसि अम्मा इहा बि असांखे ॾे त उन मां छा कयो जो उनखे 2 हिसा कई 2 हिसा करे हिकिड़ो हिक न्याणी खे ॾिनई ॿियो ॿी न्याणी खे ॾिनई उहा त वई हली हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात तशरीफ फरमा थिया आयशा सिद्दीका भी फरमाए तुम्हार जो के या रसूल अल्लाह फलाणे महले वारी मिस्कीन औरत आई हुई मां उनखे 3 गड़ियूं कतल जूं ॾिनियूं हुयूं 2 न्याणियूं हुयसि पहिरियां तक़सीम कई हिकिड़ी गड़ी हिकिड़ी न्याणी खे ॾिनाई ॿी गड़ी ॿी न्याणी खे ॾिनाई 3 खाए पई त हिकिड़ी न्याणी चयसि या मां मूंखे ॾे त उन अधो अधु करे 2 न्याणियुनि खे ॾिनी आहे पंहिंजे न्याणियुनि सां एतिरी मोहब्बत पई करे तव्हां छा था फरमायो त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा इरशाद फरमायो आहे मुस्लिम शरीफ जे अंदर वो हदीस जा अल्फाज लिखिया पिया आहिनि हबीबन फरमायो त इन्नल्लाह क़द औजब लहा बिहल जन्नत व आबकहा मिनन नार हबीबन फरमायो त उन औरत पंहिंजे लाइ जन्नत खे वाजिब करे छॾियो छा कयो इन पंहिंजे न्याणियुनि सां मोहब्बत कई पंहिंजे न्याणियुनि सां प्यार कयो हुन जन्नत खे वाजिब करे छॾियो ऐं जहन्नम खां आज़ाद थी वई न्याणियुनि सां मोहब्बत जो इहो नतीजो पियो मिले मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात फरमातो आहे जन्नत खे हुन वाजिब कयो ऐं जहन्नम खां उहा आज़ाद थी वई छो त हुन न्याणियुनि सां मोहब्बत कई ऐं चवनि था त सोशल मीडिया जेका ॻाल्हि तव्हां सभिनी ॿुधी हूंदी त हुन न्याणीअ जो नालो ई जन्नत हो छा नालो हो साईं उन ज़ालिम जन्नत खे हथ सां ख़त्म कयो दोज़ख ख़रीद कई अल्लाह हिदायत फरमाए अॻिते मुस्नद अहमद बिन हंबल जी हदीस मुझे मुस्तफ़ा करीम छा इरशाद फरमायो हबीबन फरमायो त मन कुन्न लहू सलास बनातिल युदीहिन व यरहमुहुन व यगफिलहुन वजबत लहुल जन्नह अहमद बिन हंबल जे अंदर हदीस मुस्तफ़ा करीम फरमायो त जंहिं शख्स वटि न 3 न्याणियूं आहिनि घणियूं थोरो ॻाल्हायो घणियूं वठा जंहिं शख्स वटि 3 न्याणियूं आहिनि हबीबन फरमायो त उन्हनि युदीहिन उन शख्स पंहिंजे 3 न्याणियुनि खे जगह इनायत कई जगह मुहैया कयनि वयरहमुहुन उन्हनि ते शफ़क़त जो हथ रखियाई वयगफिलहुन उन्हनि जी सुठी किफ़ालत कयाई उन्हनि जी सुठी तरबियत कयाई उन्हनि सां प्यार सां पेश आयो अल्लाह जे भी फरमायो त वजबत लहुल जन्नत उन शख्स जे लाइ अल्लाह ताला जन्नत खे वाजिब करे छॾियो न्याणी जो एतिरो ऐं पुटनि खां वधीक पीउ सां मोहब्बत कंदियूं न्याणियूं हकीकत तव्हां भले तजुर्बो करे ॾिसो मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात फरमायो त जंहिं शख्स वटि 3 न्याणियूं आहिनि उन्हनि जी वो किफ़ालत थो करे ख़र्च पको थो ॾे ऐं उन्हनि जी सुठी तरबियत थो करे त अल्लाह ताला उनखे जन्नत जो हक़दार थो करे छॾे अॻिते हज़रत अनस बिन मालिक खां रवायत हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमायो मन आल जारियतैन हत्ता तबलुगा अन वहुव ज़म्म असाबिहु मुस्तफ़ा करीम फरमायो त जंहिं शख्स न 2 न्याणियुनि जी तरबियत कई 2 न्याणियुनि जी तरबियत कयाई उन्हनि जी खिदमत कयाई
ऐं उहे बुलूगत ते पहुतियूं। बुलूगत खां बाद उन्हनि जी उन शादी कराए छॾी। मुस्तफ़ा करीम दो फरमाए त क़यामत जे ॾियारे जीअं न हे ॿ आङुरियूं गॾु आहिनि, ईअं उहो शख़्स मुस्तफ़ा सां जन्नत में गॾु हूंदो। हबीबुल करीमन अची सम्झायो, जाहिलाना रसूल मूंखे टोड़ियो, जिहालत जी पहाड़ पटी, औरतुनि जी इज़त सेखारी, न्याणियुनि जी इज़त सेखारी, छो त मुस्तफ़ा करीम खे ख़ुदि खे ई न्याणी। अल्लाह ताला पुतला इनायत कया पर ख़ुदा वरी वापसि घुराया। हबीबुल करीम जी ज़ात बरकात एतिरी इज़त पंहिंजे न्याणियुनि खे ॾींदा हुआ। जॾहिं फातिमा ज़हरा मुस्तफ़ा जे घर ईंदी हुई त हबीबुल करीम जी ज़ात बरकात उथी फातिमा ज़हरा सां मिलंदा हुआ, पेशानी ते चुमी ॾींदा हुआ, मथे खे सुंघंदा हुआ। साईं सुंघो था छो? हबीबुल फरमायो त मूंखे मुंहिंजे फातिमा जे वारनि मां, उन जे चेहरे मां जन्नत जे मुश्क जी खुशबू थी अचे।